अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असीं रेड़ी ॻोठ मां वञूं पिया परंदे जे शिकार जे लाइ, जंहिंमें असां सां गॾु गुलाम हुसैन आहे ऐं अञा अज़ीम जो इंतज़ारु आहे, यूसुफ आहे। हाणे फिक्स पाण 5 लॻे पुॼूं, सम्झे 5 लॻे हलंदासीं, बसि जाल बाल हूंदासीं। इंशा अल्लाह में उमेद आहे त पंहिंजो शिकार लॻी वेंदो। वरी वापसि पाण 11-12 लॻे राति जो वरी घर ईंदासीं, सम्झे। अहिड़े नमूने सां पंहिंजो शौक़ु बि थी वेंदो, तफ़री बि थी वेंदी, सुठो पंहिंजो प्रोग्राम थी वेंदो। यूसुफ भाई, आप पहले कभी परिंदों के शिकार पे गए हो? नहीं, पहले तो हम मछली के शिकार पे जाते थे और परिंदों के शिकार पर ये पहली बार जा रहे हैं। देखो अल्लाह जो है ना भी देवे तो मज़ा भी आवे और आप लोग भी देख लो। तो ये पहली फर्स्ट टाइम जा रहे हैं। गुलाम हुसैन जेको आहे सो किट करे वरिती आहे, फुल तयारीअ में आहे। हाँ, नमूनो तो बरसात जो थी वियो आहे, हवा तेज़ हले पई। ये कारा ककर जेका आहिनि सो वटा विया आहिनि, वसिया कोन आहिनि, तक़रीबन वसी बि सघनि था। असीं ॾिस हिन जंग जे विच में जेको आहे अची विया आहियूं। चारों तरफ़ ई तिमिर जा ॿेला आहिनि। ये जेको आहे सो पहिरियों काठ लॻी वियो आहे। तक़रीबन हिकु रश में 9 काठ लॻंदा। हलिया आहियूं। दोस्तों, ही जेको आहे सो इन जो तरीक़ो आहे रश हणण जो। उहो तव्हां ॾिसो पिया, पहिरियों जेको काठ हो, ही पहिरियों काठ आहे। पोइ अहिड़े तरीक़े सां तक़रीबन ही ॿियो काठ आहे। इहो ई तरीक़ो आहे। इहो जेको आहे सो हीअं 9 काठ लॻंदा। दोस्तों, हिन वक़्तु जेको आहे सो रश ॿधी आया आहिनि। इहे चांहि जेको आहे सो पीअनि पिया। असां रेड़ी ॻोठ मां इहे जेकी आहे सो चांहि वरिती हुईसीं। हीअ थर्मास थी विया। अज़ीम आहे, चांहि पीए वेठो। अज़ीम जा छोकिरा आहिनि, सुल्तान आहे, फुरकान आहे, हू हुन अदा जो कहिड़ो नालो आहे? नेमतुल्ला आहे, ऐं यूसुफ वेठो आहे। हिन वरी असांजो जेको मास्टर उस्ताद गुलाम हुसैन। हीअ जेको पखियुनि जो शिकार आहे, हीअ बि वॾी होशियारीअ सां थिए थो। ऐं गुलाम हुसैन बचपन खां वठी हीअ शिकार कींदो अचे। ऐं तक़रीबन 50 तां टपी वियो आहे। पर हाँ, इन खे पाण खे कढणो कोन्हे। बहरहाल पाणी मथे ईंदो, अंधेरो थींदो न, इंशाअल्लाह पाण खे पखी लॻंदा, हलंदासीं पखी छॾाइण। सही आहे, पखी लॻी ईंदा, छॾे ईंदा। राति जा समय पाणी अची होड़ीअ तां मटींदो, पोइ पाण खे ॾिसंदासीं भाई 5 एतिरा पखी लॻी आहिनि, त पाण रश कढी हली हलंदासीं। सही आहे, बिल्कुलु अज़ीम सही आहे। सम्झे। ऐं पाण खे जहिड़ी लालच करणी कोन्हे। लालच कान्हे, बस शौक़ करण आया आहियूं, पंहिंजो शौक़ु पूरो थी वेंदो। मेरे गांव में मेरे दोस्त हैं बहुत सारे, और कुछ इधर कराची के भी हैं और बाहर भी बहुत बैठे हैं, कोई मलेशिया में, कोई सऊदीया में। तो उनसे मैंने इसका ज़िक्र किया था
تو انہوں نے کہا کہ بھائی جو ہے نا جب آپ لوگ جو ہے نا یہ شکار کرو تو ہمارے طرف جو ہے نا ان کو شیئر کرو. تو انہوں نے کافی بندوں نے فون کیا کہ آپ لوگ جو ہے نا گئے ہوئے کیا کیا. اب ان کو تو پتہ نہیں ہے, یہ تو شکار رات کو لگتے ہیں. تو ان سے میں نے یہ بات کی اور وہ اسی بات کے لیے انتظار میں بیٹھے ہیں کہ جو ہے نا ہم دیکھیں کہ یہ شکار یہ لوگ کس طرح کرتے ہیں اور یہ شکار کس ٹائم پہ ہوتے ہیں اور کتنا ہوتا ہے. تو انہوں نے ہم سے یہ کہا کہ بھئی ہماری طرف یہ ویڈیو جلدی جو ہے نا ہماری طرف شیئر کرے, اور وہ انتظار میں اس لیے وہ بیٹھے ہوئے ہیں. غلام حسین जेको आहे सो लही वियो आहे ऐं फुरकान खे मच्छर खाई आहिनि. ख़ाली फुरकान खे कोन खाधो आहे, मच्छरें तक़रीबन असां सभिनी खे खाधो आहे. हीअ ॾिसो यूसुफ जेको आहे सो बिस्तरे में सफ़ा लिपटजी बंदि थी पाणी मां खे मच्छरें खां. माना चए थो गर्मी बर्दाश्त कंदुसि मगर मच्छर जो चक बर्दाश्त कोन कंदुसि. सुल्तान जेको आहे सोप ही दड़की खणी आयो आहे. मच्छरनि जो अॼु वॾो जेको आहे सो असां खाधो बनी आहियूं. यूसुफ खे मच्छर खाई आहिनि. दोस्तों गुलाम हुसैन जेको लही हुयो अचे पियो पर आहिस्ता आहिस्ता पखी हथ में आयसि जेको कोन ॿ आहिनि माशाअल्लाह. हीअ ॾिसो भई गुलाम हुसैन पखी छॾायो आहे. अरे वाह यार, ये कारा दिया यार. ये ॾिसो अरे टीटी भी लगा हुआ है. टाइम पे ही हुआ पर ॿ पुराड़ा मिली आहिनि. सर ये जो अब शुरुआत में ये जो 2-3 दाने आए हुए हैं, कुछ तो जो है ना ये बच्चे हैं और जो है ना ये बड़े हैं. वो दूसरा नस्ल है और ये दूसरा नस्ल है. बच्चे नहीं है, उनकी नस्ल है. नस्ल वो छोटी है. तो अभी जो है ना इब्तिदा ये हो गई है. भाई ॿियो चक्कर बि असांखे हे जेका आहिनि सो परिंदा मिली विया आहिनि. हा सेलण आहे. तीन है ये सेलण ये वॾो वॾिजी आहे. दोस्तों ये पहिरीं चक्कर में भी ॿ वॾा हुआ ॿिया नंढा हुआ. फिर वरी पे ॿ पुराड़ा ऐं हिकु सेलण लॻी आहे. रशमा छॾायो रशमा. ही रश रखियो आहे न.